कयो था असा जो अकीदो आहे त अल्लाह वारा पंहिंजे मज़ारनि में ज़िंदा हूंदा आहिनि। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जेको कामिल मुहद्दिस आहे ऐं हुजूरियत जो जंहिंखे शरफ हासिल हुयो जिते बि हुजे वो पढ़ियो हुयो गुंबदे खज़रा जे छांव में हदीस जा सबक। सुभान अल्लाह जो गुंबदे खज़रा जे साम्हूं उन ये छांव में हदीस जा सबक पढ़ी करे फारिग थियो। मुस्तफा करीम ने फरमायो त हाणे वञ हिंदुस्तान में वञी करे मुंहिंजी हदीस पढ़ा। अर्ज़ कई अरे या रसूल अल्लाह सुभान अल्लाह एडो वेझो रखी वरी एडो परे था सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो किथे भी वेंदे तुझे लाए पंध परे आहे कोन को जॾहिं बे अखियूं बंद कंदे मुंहिंजी दरबार में चाही सुभान अल्लाह। ये उन्हें के हुजूर जो शरफ हासिल हुयो जे भिटाई घोट फरमायो त जेदा पिया परख तेदा सजा साम मदीने वारो आशिक जे नज़र का अज बि ओछल नाहे परे नाहे जेको जहड़ो कुर्ब हासिल करण चाहे त महबूब करीम त वदा मेहरबान आहे। तारस पे कयम उन्हें मुहक्किक अलल इतलाक शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रज़ियल्लाहु तआला अन्हु लिखियो त अल्लाह जो सालिह माण्हू जॾहिं दुनिया ते ज़ाहिरी हयाती सां हुजे तॾहिं बि रब करीम वटां उन्हनि खे पावर मिलियल हूंदो। समझो था जेकॾहिं ज़ाहिरी हयाती सां आहे तॾहिं बि उन्हनि खे मथां इहा महिरबानी हूंदी आहे कंहिंखे ॾियणु चाही कंहिंखां खसणु चाही उनजी मर्ज़ी। समझो था पर इहो दुनिया में रुगो उन जो पावर न पर जॾहिं उहे जहान छॾे जॾहिं मज़ार जे अंदर वेंदा आहिनि त हज़रत शेख अलैहि रहमत फरमायो त उन जो पावर दुनिया खां के हिस्सा वधी वेंदो। सुभान अल्लाह। इन जे करे त ज़ाहिरी तरह सां दुनिया में आहे त माण्हुनि जा मसला बि आहिनि ॿिया झंझट बि दुनिया जा आहिनि। हाणे जॾहिं उहे रब करीम जे हुज़ूर में विया त हाणे दुनिया जे खफ़न खां आजा थी करे अल्लाह जी ज़ात सां ताल्लुक़ आहे। सुभान अल्लाह। हाणे इन्हनि जो कमु आहे न मता केरु सम्झे त जहान छॾे विया त विया हलिया न पिटाई घोट फरमायो त मरणा अगे जे मुआसे मरी थियन नमाज। सुभान अल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। अजमते करे सुभान अल्लाह जोर सां जो फरमाए तो मरणा अगे जे मुआसे मरी थियन नमाज बूटा से हया फरमायो तिलकल दारुल आखिरत नजअलुहा लिल्लज़ीन ला युरीदूना उलुवन फिल अर्दि वला फसादा वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो यो आखिरत वारो घर असा उन्हनि जे लाइ तयार करे रखियो आहे जेके ज़मीन में तकब्बुर ऐं वॾाई जो इरादो नथा रखनि जेके फितने फसाद जो इरादो नथा रखनि जेके दुनिया में इंतिहाई झुकाव सां प्यार ऐं मोहब्बत सां हलंदा आहिनि जेके फितनो फसाद न पर सुलह ऐं प्यार ऐं मोहब्बत चाहींदा आहिनि। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद
घर असां ख़ास उन्हनि जे लाइ बनाए रखियो आहे। सुभान अल्लाह। आखिरत जो घर माना जन्नत उन्हनि जे लाइ आहे। ला युरीदून उलुवन फिल अर्द, जेके ज़मीन में उलुव ऐं मत भराई न रखंदा आहिनि, जेके ये नथा चाहिनि त असांखे मौत बरायो, ॿिया सभई हेठि हुजनि, असांजो ई सिको मथे हुजे, जेके इहो न चाहींदा आहिनि बल्कि हमेशह न्याज़ ऐं निबड़त सां अदब ऐं मुहबत सां हलंदा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत मुस्तफा महबूब करीम वो अस्दक़ुस सादिक़ीन आहे। हबीब करीम जहिड़ो सच्चार को दुनिया में न को अॻ में आयो न को क़यामत ताईं ईंदो।